अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, उम्रो करण वारो शख्स मक्के जे अंदर उम्रे जे दरमियान पिंड जे मथे जा वार न कूड़ाए तो न कटाए तो। हाणे हिकिड़ो हुकुम है, पहिरीं सवाल सुणो था जी। सवाल मसलो ही हो जी जे बा उम्रे थियो ने ओ मतलब सर मुंडाईंदे भुली वियो आहे। हाणे सर मुंडाईंदे भुली वियो आहे न, वतन वापसि पुॼी आयो आहे। हाणे इन महिल अमल बिनियात अमाल तंहिंजो दारोमदार नीयत जे मथे आहे। हितां एॾो सफ़र ऐं महिनत करे वियो, लखों रुपया ख़र्च कयईं, असां ॼणे मोकिलायो, मुबारकबादियूं ॾिनियूं, अने एतिरो दूर दराज़ वियो, बैतुल्ला जो हज उमिरो कयईं, पर थियो ईअं जे वार कूड़ाइण का कतराइण भुली वियो। ख़ैर सोचियो खपे त एतिरा माण्हू बेरा हुआ, रुगो मोबाइल हिन मोबाइल हिन खे टारे छॾे ऐं मोबाइल 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 क़दम क़दम ते मोबाइल मोबाइल इबादत करणु ॾिए नथो। अने नुक़सान हीअ थियनि था, ले दे करे हिननि जो उमिरो सही आहे। हाणे हिनखे दुआऊं सलाम ॾिजा, चओ ॿिए वञे त उमिरो ठाहे करजांइ। अने फ़िलहाल तुंहिंजे मथे जा वार कूड़ाए कतराए जेकी तो वटां थी सघे, ई तूं हिते ई पिंड जे मुल्क में कंहिं नाई जी दुकान ते वञ, सैलून में वार कूड़ाए अथवा कतराए, नियत ईज करजे जे उते जेको उमिरे में मुंहिंजो हिकिड़ो मुंदो रही वियो से पूरो कयां थो। पर बहरहाल उमिरे ते वञो, एॾो ख़र्चो कयो, महिनत कयो त उमिरो सही कंदा हुआ। अलाह खे जज़ा ख़ैर ॾे।